मेला उजड़ गया। काबिल एहतराम सिंध एम्प्लॉई अलायंस जा डिवीज़न ऐं मर्कज़ जा उहिदेदार ज़िम्मेदारान पैगम्बरी पेशे सां तालुक़ रखंदड़ उस्ताद साहिबान अस्सलाम वालेकुम। यकीन ॼाणो त जॾहिं तव्हांजी तहरीक शुरू थी हुई त असां जहिड़नि माण्हुनि हिन तहरीक खे तमामु संजीदगी सां ग़ौर ऐं फ़िक्र सां ॾिठो। जंहिं नमूने सां समूरनि मुलाज़िमनि जे तंज़ीमनि दानिश ऐं हिकमत अमली सां जंहिं तरीक़ेकार सां शुरूआत कई आहे उन शुरूआत जेके नतीजा ॾिना आहिनि हुकुमराननि जे हल्के में परेशानी वारी फिज़ा छाइजी चुकी आहे। यकीनन उन में अवां सभिनी मुलाज़िमनि जो तमामु अहम रोल आहे। ऐं सम्झां थो हिकु आम माण्हू जी हैसियत सां क़ौम जी तरक़ी में असांजे मुलाज़िम जो रीढ़ जी हड्डी जो किरदारु आहे। अगरचा हुकुमरान इन रीढ़ जी हड्डी खे परेशान कंदा त हिनजी क़ौम जी जेका तरक़ी आहे उनखे त नुक़सानु थींदो, पर ही तव्हांजी तारीख़ हिननि ज़ालिमनि हुकुमराननि खे इन्हनि ऐवाननि मां ढकारे ॿाहिरि कढंदी। असां तव्हांखे यकीन ॾियारियूं था त सिंध जी समूरी बाशऊर सिविल सोसाइटी, मौक़े पर सिविल सोसाइटी न, बाशऊर सिविल सोसाइटी तव्हांजे तारीख़ में तव्हांजी बाह में आहे, तव्हां सां हर अमल में तव्हां सां गॾु साथ में आहे। सिंध जी समूरी सिविल सोसाइटी खे सिंध जे समूरे अदबी लड़े खे हथ वधी गुज़ारिश थो कयां, अगर छा तव्हां क़ौम जी तामीर चाहियो था, तव्हां क़ौम जी खुशहाली चाहियो था त पोइ अचो हिननि जा साथी थियो, हिननि जा मददगार थियो, हिननि वटां ई तव्हांजी खुशहाली थींदी, हीअ ई तव्हांजी खुशहाली जा ज़िम्मेदार आहिनि। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तव्हांजूं हिमतूं तव्हांजी ॿधी इहा ई तव्हांखे पंहिंजो हक़ ॾियारींदी। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए असांजा मौजूदा हुकुमरान तारीख़ मां सबक़ न आहिनि सिखिया, हींअर मौजूदा हालात मां सबक़ न आहिनि सिखिया। दुनिया जे मुख़्तलिफ़ खितनि में तव्हां जहिड़नि अंतरही ॿोड़नि हुकुमराननि खे ऐवाननि मां कढी उन्हनि खे उखाड़ो करे उन्हनि जे नारनि खे पायूं ॾिनियूं हुयूं। टिजो इन ख़ौफ़ खां त हीअ असांजा मुलाज़िम ऐं उनजो औलाद ऐं उनजो रूहानी औलाद जेके असां जहिड़ा आहिनि, असां सिंध जे सभिनी मौजूद उस्तादनि जो रूहानी औलाद आहियूं। ऐं जॾहिं असांजो माइक रोड ते आहे त पोइ उहो औलाद घरनि में कोन वेहंदो। तव्हां यकीन ॾियारो, तव्हांखे यकीन ॾियारियूं था त असां तव्हां सां गॾु आहियूं। जिते तव्हांजो पघर वहंदो उते असांजो बि पघर वहंदो, जिते तव्हां ते केरु आङुर खॼंदो उते असांजा पुठा ऐं असांजा मथां उन्हनि ज़ालिमनि जे अॻियां हाज़िर हूंदा त हिननि खे न असांखे तशदुद कयो। कराची जे तव्हांजे एहतिजाज में मुंहिंजी सिंध जी पूरी टीम अवां सां इंशाअल्लाह ताला शाना बशाना गॾु हूंदी। छो जो ही क़ौम जी बका जो मसइलो आहे, क़ौम जी तरक़ी जो मसइलो आहे, क़ौम जी खुशहाली जो मसइलो आहे। ऐं क़ौम में हिननि जी हिन हरकत जे करे जेका एहसास महरूमी ऐं एहसास कमतरी जेका हींअर महसूस पई थिए उन खां ख़ात्मे जी तहरीक आहे। इन तहरीक में असीं तव्हां ई सवाल सां गॾु हूंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।